अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इन वक्त मां पाकिस्तान पोस्ट ऑफिस मदे जी ब्रांच जे मेन गेट जे साम्हूं बीठो आहियां। ही डिस्ट्रिक्ट शिकारपुर जो मेन ॿियो नंबर वॾो शहर मदे जी आहे, जिते कुझु राति का वारदात थी आहे, का चोरी थी आहे। पोस्ट ऑफिस मां वधीक अंदरि वधूं ॿुधण में अचे थो त हितां जेको आहे इहो दरवाज़ो बंदि हूंदो आहे। गेट दीवार हूअं बि नंढी आहे, सफ़ा हूअं बि माण्हू फलांगे सघे थो। वॾे अरसे खां वठी पुराणी पोस्ट ऑफिस आहे, इहा ख़स्ता हाल बिल्डिंग बि आहे। कई दफ़ा जेको आहे हिन खे सेंक्शन कयो वियो आहे बिल्डिंग खे, पर अलाए छो न ठही सघी आहे। वधीक अंदरि ॾिसूं त छा जेको आहे त वारदात थी आहे। हे असां हिन वक़्तु अंदरि पोस्ट ऑफिस जे अंदरि ऑफिस में आया आहियूं। हिकिड़े कमरे ते ई मबनी पोस्ट ऑफिस आहे हीअ, ऐं पोस्ट मास्टर साहब बि हिन वक़्तु मौजूदु आहे। टाइम जेको आहे हिन वक़्तु 9:30 सुबुह जा थियनि था। ऑफिस पहुता आहियूं। वधीक अचो त पोस्ट मास्टर साहब खां वधीक डिटेल वठूं त साईं। साईं सुबुह सां असां रोज़मर्रा जी ड्यूटी ते ईंदा आहियूं। असां जीअं आयासीं ऑफिस खोलीसीं, ॿाहिरों तालो उहो साबित हुयो। जेको अंदरि आयासीं, जेका ॿियो नंबर जेको असां ऑफिस जो जेका गेट आहे उहा खुलियल हुई, तालो न हुयो। ॿुधो सर, सो असां पंहिंजो सामान रिकॉर्ड चेक बिल्कुलु बंदि हुई साईं। जी जी, उन खे तालो लॻल हुयो। सो जीअं असां अंदरि आयासीं त जेका असां प्लेट हूंदी आहे उहा बि असां मौजूदु कोन हुई। हिकु छत वारो पखो हुयो असांजो बिजलीअ जो, ॿियो ACDC पखो हुयो इहो। हा जी, इहो जी जी, इहो ACDC हुयो। हेॾां जेको बैक साइड तव्हांजे आहे इहो बिजली जो हुयो, ऐं हेॾां हिन पासे ॾांहुं जेका आहे त वेट स्केल हुई। जी जी हा, उहो कांटो वेट स्केल सां जेको पार्सल वग़ैरह बुक कंदा आहियूं सो वेट कंदा आहियूं, हिन हवाले सां उहो बि कोन हुयो। सो इन हवाले सां असां पंहिंजो पुलिस खे इतला कयोसीं। पुलिस आई, पुलिस जाइ वारदात ॾिसी वई, ऐं हीअ हिन ॾिसो साईं मौजूदु आहिनि। हिन जेका आहे असांजे काउंटर जे मथां ही पेरा मौजूदु आहिनि, मौजूदु बिल्कुलु। सो इहा शइ ते मौजूदु आहे। अंदरि बि आया आहिनि, ॿुधो साईं, अंदरि असांजो रिकॉर्ड रूम आहे। जी जी, उॾे बि विया आहिनि। पोइ उते काई बि शइ न, सिर्फ़ु असां वटि पेपर्स पिया आहिनि गवर्नमेंट जा ख़ाली। सो इन हवाले सां असां पुलिस साईं अचो त तव्हां NC WNC कटरायो, इंशाअल्लाह असां तव्हांजी हर क़िस्म मदद कंदासीं। जी जी साईं, जी जी, आला असांजा अमलदार अचनि था, असां हुन सां राब्ते में आहियूं। इंशाअल्लाह उहो अची करे पोइ असां जेको बि हूंदो वधीक तव्हांखे असां ॿुधाईंदासीं। न न जी, न हिते असां 2 ॼणा, हिकु पोस्टमैन हिकु पोस्ट मास्टर। जी 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 साईं, इहो डे में हूंदो आहे, असां कांस्टेबल आहे। डे में ॾींहं जो सिक्योरिटी गार्ड आहे, गवर्नमेंट तरफ़ खां गार्ड आहे। जी जी, चौकीदार न, पोस्ट न आहे सर। जी जी, न जी जी, टोटल जी जी। हा, हीअ जेको आहे मां तव्हांखे नाज़रीन ॾेखारियां त हीअ पेरा जेके आहिनि इहे हितां साफ़ु नज़र अचनि था। अंदरि जेको आहे छा कयो अथऊं, हीअ जेको आहे ॿियो कमिरो आहे अटैच नंढो, जंहिंमें रिकॉर्ड हूंदो आहे। हीअ जेको आहे हीअ पेर साफ़ु नज़र अचे थो पियो। अच्छा, हिन खे तालो लॻल हूंदो आहे? पेपर्स पिया आहिनि, माना ईअं जेको आहे। बिस्मिल्लाह रहमान। साईं, ॻाल्हि इहा आहे त हक़ीक़त में हीउ हिकिड़ो गवर्नमेंट जो इदारो आहे, ऐं वॾी ॻाल्हि त अॼु ॿुधी इहो ॾुख थियो आहे त हिन में को चौकीदार ई कोन्हे को। जॾहिं त अहिड़नि इदारनि खे चौकीदार जी हुजणु ज़रूरत आहे, उहा पोस्ट उहो क्रेडिट कनि। ऐं उन खां पोइ अॼु ॾिसो था त हीअ शइ जेका थी आहे आम थी वई आहे। इहा गवर्नमेंट जे रिट खां ई निकिरी वियूं आहिनि ॻाल्हियूं। पोस्ट ऑफिस आहे, हर कंहिं सहूलियत आहे, उन्हनि खे शर्म अचणु खपे आहे। अहिड़नि जायुनि खे बि नथा। त ॾिसो था त माण्हू मस्जिदनि खे ताला हणी छॾिया आहिनि। जेकॾहिं तालो खुलियल आहे त उन में न लाउड स्पीकर था छॾनि पिया, न का बैटरी था छॾनि पिया। बहरहाल मां मज़म्मत कंदुमि इन अमल जी, ऐं मदे जी पुलिस खे या डिस्ट्रिक्ट जे पुलिस ऑफिसरनि खे अपील कंदुमि त महिरबानी करे हिन इदारे जी जेको आहे सो जेका चोरी थी आहे उहा रिकवर कराई वञे। ऐं हिन जे इदारे जा बाला ऑफिसरनि खे अपील कंदुमि त तव्हां महिरबानी करे पंहिंजो चौकीदार जी जेका पोस्ट आहे उहा हिननि जे लाइ क्रेडिट कयो। उन जो तमामु ज़रूरी आहे, छो त हिकु त तव्हांजी इन में जेका पोज़ीशन आहे दीवारनि जी ॿिटनि जी, उन में का बि अहिड़ी सेफ्टी कान्हे का। ऐं उन खां पोइ तव्हां पाण ॾिसो था पोस्ट ऑफिस हीउ कमु हाणे तक़रीबन 1.5 साल थियो आहे ठहियो आहे।
त मां सम्झां जेको पहिरियां ई कमु हुयो उहो अञा बहितरु हुयो। हे त ॼाण वरी हिननि खे ज़रूरत पवंदी आहे ॿीहर कमु करायूं। तव्हां महिरबानी करे इहा लोकेशन बि हिन जी कयो ऐं हिन अमले खे वफ़ाक़ी हुकूमत खे अपील था कयूं त हिन जी बिल्कुलु मालिकी कई वञे हर लिहाज़ खां। पोस्ट ऑफिस में आमद रफ़्त आहे साईं बिल्कुलु आहे, उहो तव्हां हुननि खे वधाइणु खपे न। ख़बर न आहे त हुननि जी छा पॉलिसी आहे, हो पंहिंजे इन इदारे खे केतिरो माना कनि था पिया, छा ॾियनि था, छा इहे त उहे ॿुधाए सघंदा। जेकॾहिं हुननि जा बाला ऑफिसर आया ऐं असां इतला मिलियो त इनशाला हुन सां ॻाल्हाईंदासीं। तो इन ते जेको आहे थोरी ख़ैर नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधायां पाकिस्तान पोस्ट ऑफिस जी छा अहमियत इफ़ादियत आहे ऐं मूंखे हैरानगी वठे थी त ॿ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु माण्हू हिते पोस्टेड आहिनि। हेॾी सारी पोस्ट ऑफिस आहे। ज़िले शिकारपुर जो ॿियो नंबर वॾो शहर आहे, पुराणी पोस्ट ऑफिस आहे। त ॿिनि माण्हुनि जो अमलो माना इहो नाकाबे त पोस्ट ऑफिस जी अहमियत ई कोन्हे छा पई त माना हिते छा कमुकार हूंदो आहे। पोस्ट ऑफिस जो वफ़ाक़ी माना खातो आहे त हिते पोस्ट ऑफिस कहिड़े क़िस्म जूं सहूलियतूं ॾिए थी त तव्हां थोरो ॿुधाइजो त अहमियत इन वक़्तु छा पब्लिक जे अंदरि माना आहे कुझु न आहे हिन जी। जेको दौरु जेको हली रहियो आहे डिजिटलाइज़ दौरु, इन में पाकिस्तान पोस्ट जी वॾी अहमियत आहे। सो तक़रीबन सॼे शहर जी जेकी बिलिंग थींदी आहे, यूटिलिटी बिल, गैस, बिजली, PTCL जा सभु असां टाइम थींदा आहिनि। पार्सल्स, VPs, रजिस्टर्ड, एमओज़ जेके बि आहिनि, इहे सहूलियतूं सभु हिते मौजूदु आहिनि। तक़रीबन जेके बि आवाम असां वटि ईंदो आहे सभु खे फ़ाइदो हिन इदारे मां बिल्कुलु मिले थो। ॿुधो साईं, उहो इदारे अकाउंट में जेका तव्हां अमाउंट जमा करायो था जी जी मथे जी 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 ब्रांच खां उहो घणो असांजे तक़रीबन 20-25 लखनि खां अबव आहे। 20-25 लख महीने जा जी जी ऐं उहो डेली बेसिस ते अंदाज़न घणो थो थिए? तक़रीबन उहो जिन तारीख़नि में बिलिंग हूंदी आहे त अमाउंट थींदो आहे सुठो, न त नॉर्मल बि हूंदो आहे रोज़ 15-20 हज़ार, 40 हज़ार, 50 लख थींदो आहे। जो डेली बेसिस ते असां हुनजे अकाउंट में गवर्नमेंट जमा कराईंदा आहियूं। ठीकु आहे। अच्छा, तव्हां जेतोणीकि पोस्ट मास्टर आहियो त तव्हां बीइंग पोस्ट मास्टर छा था महसूसु कयो त गवर्नमेंट जेको आहे अञा पोस्ट ऑफिस खे वधीक फ़ाल बणाइण जे लाइ छा करे? बिल्कुलु कोशिशि रवां दवा आहे, नवां मुआदा करे पई। तक़रीबन इंशाअल्लाह हाणे पोस्ट ऑफिस सुठे तरीक़े हिसाब सां मथे हली वेंदी। जी जी।